अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकात। जेडो तुझो नाम बाजबी उड़ाई मंगा, जेडो तुझो नाम बाजबी उड़ाई मंगा। रिय थंबे रिय थूणी तू छप्पर तू छां, रिय थंबे रिय थूणी तू छप्पर तू छां। कुजाड़ो कहाँ तुखे मालूम सबका। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ख़ुशि हूंदा, पंहिंजे ज़मान हूंदा। फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़ दोस्तों, जेकी PS21 तां असांजो मारूफ़ शख़्सियत डॉक्टर गुलाम अब्बास ऐं पप्पू ख़ान चाचड़ जेको आहे सीट तां विड़े पियो किताब जे निशान तां। ऐं तमामु चाचड़ बिरादरी सॼी खे अपील आहे त बराए महिरबानी साईं खे क़यामाब कंदा। ऐं इन सां गॾोगॾु UC कादरपुर, UC उन खां पोइ कचो बिंडी ऐं दे खाम ऐं उन सां गॾोगॾु घोटकी सॼी सिटी वारा ऐं तमामु वधि में वधि निकिरी 2024 जी 8 फरवरी ते पंहिंजो सबूत ॾींदा। उमेदु आहे तव्हां ख़ुशि हूंदा, पंहिंजे हिफ़्ज़ अमान में हूंदा। तमामु क़ौमूं चाचड़ बिरादरी ऐं ॿियूं क़ौमुनि खे सॼी खे इहा ई आरज़ू कजे थो साईं जन पीर चकर विड़नि था PS21 घोटकी तां ऐं साईं जन खे कामयाबु करे पंहिंजो सबूत ॾींदा। वॾियूं महिरबानियूं। थैंक यू सो मच। ओ सावो वोट बोतार के दीदा से जके दियणो आ सो दिए, ओ जके दियणो आ सो दिए। सजण दी दिल टरे सावो वोट खान के दीदा से जके दियणो आ सो दिए। ओ सावो वोट सरदार के दीदा से जके दियणो आ सो दिए। चाचड़ घोटा ऐं मिराणी, चाचड़ घोटा ऐं मिराणी। रखण सुमेरा संगण ताईं असां वो वोट पप्पूअ खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। ओ असां वो वोट बोतार खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए, जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। वो सजण जी दिल टरे असां वो वोट थान खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। ओ असां वो वोट बोतार खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। मार पिता पी लुंड चाचड़, मार पिता पी लुंड चाचड़। चांडलो लाई बेरिया ताईं असां वो वोट पप्पूअ खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। ओ असां वो वोट बोतार खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए, जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। वो सजण जी दिल टरे असां वो वोट चाचड़ खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए। ओ असां वो वोट पप्पूअ खे ॾींदासे जंहिंखे ॾियणो आ सो ॾिए।